वस लीडन जो लतीफ़ चए डूंगर ॾींदई डस पैर पुनो जो पस सर भरली ससी। पंज मोरे जा महबूब माण्हू हिन धरतीअ हिन वतन जा उबदारो असांजो बानी चेयरमैन हाजी अब्दुल रज़ाक साहब जो फर्जन जुगनू मेमन अवेस गुल तारक साईं असांजो हुसैन ॿिया दोस्त तव्हांखे पहिरीं पहिरीं त मुबारकबाद हुजे जो तव्हांखे ज़िले जो सदर हिकु अहिड़ो महबूब माण्हू मिलियो आहे जंहिंमें न वॾाई आहे न आकड़ आहे ऐं जिते बि लीडरशिप जी क्वालिटी इहा हूंदी आहे जीअं शमा हूंदी आहे ऐं जलंदी आहे पर ॿिए खे सुख ॾेई वेंदी आहे ॿिए खे रोशनी ॾेई वेंदी आहे। जीअं बड़ जो वण हूंदो आहे ऐं बड़ जो वण उस सीअ झूटा धूणा सभु सहंदो आहे पर हुन जे हेठां जेको विहंदो आहे उनखे आराम ऐं सुकून ॾींदो आहे। त हाजीअ में उहा क्वालिटी आहे ऐं उन करे सॼे जी सॼी मर्कज़ी ऑर्गेनाइज़ कमेटी इन ते मुतफ़िक़ थी त मटियारी ज़िलो असांजे मरहूम हाजी अब्दुल रज़ाक जो ज़िलो आहे ऐं उनखे अहिड़ी क़यादत ॾियूं जंहिं ते असांजे सॼी सिंध खे फ़ख़ुरु थियणु खपे। ऐं असीं मुबारकबाद था ॾियूं हाजीअ खे ऐं उमेद बि करियूं था त ही हाजी तोते बिरादरीअ जे कुल्हनि ते बार आहे। अॼु मटियारी ज़िले जा 3 लख मेमण तुन सां गॾु आहिनि ऐं 3 लख मेमण तोते नाज़ था कनि ऐं तुंहिंजे क़यादत में आहिनि। सिंध मेमण तहत का बि नस्ल परस्तनी में नाहे। असीं ज़ात परस्ती नस्ल परस्ती फ़िरके परस्ती कंहिं ते बि यकीन नथा रखूं। असीं यकीन रखूं था त इंसानियत ते रखूं था। असीं यकीन रखूं था त हिन मज़लूम माण्हुनि जे अहन जन ईज़ा उनखे ख़तमु करण लाइ रखूं। हीउ सिंध मेमण तहत गुलदस्तो आहे जंहिंमें तव्हांखे कराचीअ खां कश्मीर ताईं सभु माण्हू मिलंदा वॾा मिलंदा नंढा मिलंदा पर सभु तव्हां सां मोहबत कंदड़ मिलंदा। ऐं असांजो मंशूर इहो आहे त असीं अचो त हिन सॼे समाज मां हीउ जेको अंधारो आहे हिते जेको ऊंदहि फैलाई वई आहे लतीफ़ चयो आहे त ॾोर जिॾियो हथ करे ॾोर मॾिया धार कौड़े लख हज़ार हिन ऊंदहि अंधा कया। हीउ जेको अंधारो आहे उन में हीअ असीं रोशनी खणी आया आहियूं हीअ हिकिड़ी चमक खणी आया आहियूं त असीं सॼी सिंध जे अंदरि इस्पतालूं क़ाइमु कंदासीं एम्बुलेंस सर्विस क़ाइमु कंदासीं लेबोरेटरियूं क़ाइमु कंदासीं लाइब्रेरियूं क़ाइमु कंदासीं त जीअं असीं पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत करे सघूं मदद करे सघूं। इन खां अलावा असां कॾहिं बि कोन चाहियो आहे त असीं ॿिए कंहिं ज़ात सां ॿिए कंहिं बिरादरीअ सां नफ़रत कयूं छो त असीं लतीफ़ जा पोइ लॻायूं। लतीफ़ असांखे मोहबत सेखारी आहे पर मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो तिनी जे वेड़े पाणे ईंदो पातशाह। असीं सभिनी मोहबतुनि खे मेड़ाया आहियूं सभिनी मोहबतुनि खे गॾु करणा आहियूं पर जेकॾहिं असांजे कंहिं बि माण्हूअ सां केर बि भले केॾो डिंग वॾेरो हुजे खान हुजे सरदार हुजे पर जेकॾहिं असांजे माण्हू सां बेवाजिबी कंदो त असीं पंहिंजे माण्हू सां गॾु बीहंदासीं चूड़ियूं असां बि कोन पाईंदासीं। उन करे असां कंहिंसां बेवाजिबी कोन कंदासीं पर बेवाजिबी सहंदासीं बि कोन। असांखे ख़बर आहे त सईदाबाद में असांजे बिरादरीअ जे माण्हुनि खे टारगेट कयो थो वञे ऐं असीं ॿुधाइण था चाहियूं उन्हनि माण्हुनि खे ऐं लोफरनि खे त जेकॾहिं कंहिं बि असांजे बिरादरीअ खे टारगेट कयो वियो त सॼी सिंध में सिंध जा मेमण रोडनि ते हूंदा एहतिजाज हूंदा ऐं पंहिंजे उन दुश्मन खे उन कातिलनि खे ज़ालिमनि खे घेरो करे ॿधाईंदा। इन करे असां सॼी सिंध जे माण्हुनि खे गॾु थियण जे लाइ ही सभु मेड़ाका शुरू कया आहिनि त असां माना असांजे तंज़ीम में असां वकील खया आहिनि त जीअं जेके असांजे कानून में असांजे आइन में ख़ामियूं आहिनि उन्हनि ते असीं उन्हनि जी मदद करियूं ऐं असांजे माण्हुनि जो फ्री वकील ॾियूं उन्हनि खे फ्री तौर ते मदद करियूं। ॿियो असांजूं मावरूं भेनरूं अॻे असां सां सिर्फ़ु 3 अॼु हूंदियूं हुयूं हींअर असांजे हिन तंज़ीम में 250 असांजूं भेनरूं मावरूं आहिनि ऐं सभु तइलीम याफ़्ता छो औरतूं जेके आहिनि उहे समाज ऐं सोसाइटी जो हिसो आहिनि। जेकॾहिं तव्हीं अधवा बाधे खे कढी छॾींदो त तव्हांजी का बि अहमियत कान थींदी
ऐं औरत जेका हूंदी आहे उहा तख़लीक़कार हूंदी आहे, माउ हूंदी आहे, क्रिएटर हूंदी आहे ऐं उहा जेका पंहिंजे बचनि जी तरबियत कंदी आहे उहो जेको बचो हूंदो आहे उहो अॻिते हली ऐं आला थींदो आहे। इन करे असां उन खे ऑर्गेनाइज़ कयो आहे ऐं 5 रुकनी असांजी मरकज़ी ऑर्गेनाइज़िंग कमेटी आहे लेडीज़ विंग जी। उन खां पोइ असां यूथ क़ाइमु कई आहे, नौजवाननि जी तंज़ीम। हीउ दौरु हुन नौजवाननि जो आहे, हीउ दौरु उन्हनि माण्हुनि जो आहे जेके नौजवाननि अॻे 4 मार्च में यूनिवर्सिटियुनि मां निकिता हुआ, 1 यूनिट जे ख़िलाफ़ु बग़ावत कयूं, ढाका मां निकिता हुआ, हिन बर्बरी जे ख़िलाफ़ु बग़ावत कयूं। नौजवान में रतु पहे, जोश पहे, जज़्बो पहे, हिमत पाए। इन करे असां नौजवाननि जा ग्रुप बि ठाहिया आहिनि त जेकॾहिं कंहिं असांजे माण्हूअ सां को मसइलो थिए रुगो व्हाट्सअप ते हिकिड़ो मैसेज हणे त 100 जे तइदाद में मोटरसाइकिल चढ़ी फर करे पुॼी वञनि त जीअं असांजे माण्हू जी मदद थिए। त हीअ जेका जदोजहद आहे इहा घण रुखी जदोजहद आहे, सभिनी पासनि ते आहे। असांजी कोशिशि आहे त जेके बि असांजा बिज़नेस माइंडेड माण्हू आहिनि, बिल्डर आहिनि, वापारी आहिनि, कारखाननि वारा आहिनि, उन सभिनि खे असां चयो आहे त तव्हां नौकरियूं पैदा कयो। असांजा बच्चा BA MA LLB करे वेठा आहिनि, ऑफिसरनि ॾे विया आहियूं, उन्हनि खे चयो अथऊं त तव्हां नौकरियूं ॾियो असांजे माण्हुनि खे। उन खां पोइ असीं वियासीं जेके असांजा असेंबलियुनि में मेंबर हुआ, छो त हाजी साहिब सां गॾु जॾहिं 12 साल ई असां सफ़र कयो त असीं हिन नतीजे ते पहुतासीं त जेसीं ताईं असां सां पावरफुल माण्हू न आहे, ताक़तवर माण्हू न आहे, असांजी फ़ोन त पटे वारो बि कोन खणंदो, असांजी त तपेदार बि कोन ॿुधंदो। जीअं हिन भाउ चयो पिए इम्तियाज़ त पाण में ठहो उन ते आउं अचां थो, त अहिड़ो माण्हू चेयरमैन करियूं जो फ़ोन करे त उहो अॻिलो थड़के, अॻिले खे डपु थिए त जेकॾहिं हिन जे फ़ोन खे जवाबु ॾींदुसि त पोइ मूं सां हशर छा थींदो। इन करे असां सादिक में उन ॾे वियासीं जेको स्पेशल एजुकेशन जो मिनिस्टर ठटे वारो, उनखे चयोसीं कि अदा तव्हीं त केॾी महिल हितां बि फिरियो, केॾी महिल हितां बि फिरियो, असां ॾे त आयो ई कोन। मुंहिंजे आया आहियूं न हींअर त आया आहियूं, चऊं तव्हां सां गॾु आहियां। पोइ वरी शर्जील साहिब ॾे वियासीं, पोइ वरी असां जेके ब्यूरोक्रेट आहे उन्हनि ॾे वियासीं। त हाणे असीं सभिनी खे गॾु कयो अथऊं, असेंबली जा मेंबर बि गॾु कया अथऊं, ऑफिसर बि गॾु कया अथऊं, वापारी बि गॾु कया अथऊं ऐं ही मेन पावर जेके आहिनि, जेके ताक़त जो सरचश्मो आहे, उहे बि गॾिजी हिन मेमूने ताक़त खे हिकिड़ो दरिया बनायूं। ऐं जॾहिं दरिया वहंदो आहे त जेके ढोरा ढंढूं सभु भरे छॾींदो आहे ऐं सीराब कंदो आहे ऐं ख़ुशहाली आणींदो आहे। त ही मेमूने तहत असांजे इज़त, असांजे वक़ार ऐं असांजे अहमियत जो ज़ामिन आहे, असांजे बचनि जो ज़ामिन आहे, इज़त जो रोज़गार जो ज़ामिन आहे। इन करे असां सभु जॾहिं हिन इतिहाद खे गॾिजी ताक़तवर कंदासीं, जेकॾहिं असीं जेको बि लीडर करियूं था, यूनिट खां वठी ज़िले खां वठी मर्कज़ ताईं, ईअं सम्झो त जीअं तस्बीह जा दाणिया हूंदा आहिनि, ईअं तस्बीह जे दाणनि वांगुरु सभिनी दोस्तनि खे गॾु कयोसीं त पोइ तव्हां जेको आहे नई तब्दीली तरफ़ ईंदो। इन करे असां 29 तारीख़ जेको कन्वेंशन रखियो आहे, उहो कन्वेंशन सिंध जे मेमणनि जे लाइ संगे मेल साबित थींदो। छो त हिन कन्वेंशन में 10 लख मेमण सॼी सिंध मां शिरकत कंदा। असीं 1 करोड़ मेमण आहियूं, जेका असां आदमशुमारी कई आहे त 1 करोड़ मेमण आहियूं। इहो माना ईअं सम्झो त 1% आहे। उन करे उन ॾींहं ते जेको बि मेमण आहे, जंहिं बि मेमण घर वेठो त पोइ पाण खे मेमण न सॾाए, माना जेको मेमण हुजे गाॾीअ में चढ़ी पए, मोटरसाइकिल ते चढ़ी पए, कार में चढ़ी पए, चिंगीचीअ में चढ़ी पए, पर रावल हाउस पहुचे। ही तव्हांजे ताक़त, तव्हांजे बधीअ जो जलसो आहे। ही जलसो तव्हांजे जेको लीडर थींदो उनखे CM हाउस में वठी वेंदो। इन करे असांखे ताक़त पैदा करणी आहे, बधी पैदा करणी आहे। जॾहिं तव्हांजा 10 लख माण्हू सॼी दुनिया ॾिसंदी त पोइ उहा तव्हांजा कम कंदी या कोन कंदी। ही जेका आहे सॼी जंग जेका आहे पावर जी आहे। हिते जेको ॿोली सम्झे थो उहो पावर जी ॿोली थो सम्झे, ताक़त जी ॿोली थो सम्झे। उन करे ताक़त जे तवाज़न खे पंहिंजे हासिलु करिणो आहे ऐं ॿधी पैदा करणी आहे। इन करे 5 मोहरे वारनि वटि हाजी साहिब सां गॾु ऐं सदाईं ईंदुसि ऐं हिते असांखे सदाईं मोहबतूं मिलियूं आहिनि, सदाईं प्यार मिलिया आहिनि। अॼु बि ही जेके तव्हां लुंगियूं पारायो आहिनि, ऐं चवां थो त असीं हिन लुंगियुनि जो भरम रखंदासीं, तव्हां सां गॾु बीहंदासीं ऐं तव्हां सां गॾिजी जदोजहद कंदासीं। वञी छो वणकार
हिते न ॻोल्ही हो तक सिंध में बलोचान सिंध में बलोचान जुगनू में बलोचान हाजी गंज में बलोचान वञी छो वणकार हिते न ॻोल्ही हो तखे ॿध संदरो हा लिको की न लतीफ़ चए ॿारो चो ॿे पार थी सती ॿध संदरो पिर्त पुनू असी पार नाए नेण निहार तो में देरो दोस्त जो तव्हां जहिड़ा सभु महबूब जॾहिं वेठा आहिनि ऐं सभु गॾनि त इनशाला फतेह असांजी थींदी असीं कॾहिं बि कोन था चाहियूं न को असीं क़ौम आहियूं न को छा असीं बिरादरी आहियूं कबीलो आहियूं ऐं सिंध जे सभिनी बिरादरनि खे गॾे सिंधी क़ौम जी ख़िदमत कंदासीं ही छो त सिंधी क़ौम सां वॾा मसइला आहिनि ही असां बिरादरीअ जो क़ाफ़िलो आहे उन करे ही अॼु तव्हां वटि इहो ई खणी आया आहियूं त अचो सूरनि वारियूं करियूं सूर पचार किनी घणा किनी थोरा नाहे सूरनि ॾार ॾिना जे ॾातार से मूं झोलीअ पाइजे त उन्हनि सूरनि खे खणी हाणे असीं अॻिते वधंदासीं ताक़त जो तवाज़ुन पैदा कंदासीं उहो तव्हांजे ॿधीअ सां मोहबत सां प्यार सां ऐं हर विख उन ॾींहुं 29 ते रवल हाउस हुजे ऐं इन तरफ़ असांजो जेको सफ़र हुजे तव्हां सभिनी जी महिरबानी साथ सलामत सिंध सलामत